बरकत बुगियो तालका कमेटी मेंबर फातिमा पिरवर तालके बंदन शाह सही असांजो अर्ज़ु इहो आहे असां ख़ानदान ॾंडे ॼमण खां वठी फातिमा पिरवर से वातो आहे मुंहिंजो मामू अब्दुल कादर बुगियो जेको सिटी सदर रही चुको आहे तालके सदर हुयो उन खां पछाड़े आख़िर में ज़िले जो नायब सदर हुजे रिटायर थियो असांजो अज़ीज़ बशीर अहमद बुगियो जॾहिं ॾुखियो दौर हुयो त उन टाइम में सिपाह जो सदर हुयो पार्टी सां निभायो असां जाइ डेमोक्रेटिक पिपल जा वाता आहियूं जेसिताईं असांजो रक्त शामिल आहे असां पिपल निभाईंदा आहियूं चवण में असीं अर्ज़ु इहो आहे त असां इजाज़त के सदर नाला वरिता असांखे आसिरे में रखियो वियो हिनमहिल जी लिस्ट जारी थी आहे तक़रीबन 14 खां 15 सिर्फ़ु पंहिंजे घर जा पुट भाइटिया ऐं ॿिया अज़ीज़ ज़ाहिर थिया ऐं तक़रीबन 14 खां 15 जेके यार दोस्तनि जा नाला शामिल कनि जॾहिं त 10 खां 15 नाला बि असांजे पार्टी जा वर्करनि जा न आहिनि जेको असां बड़े ॾुख सां चवणो थो पए त वरी असां ज़्यादती थी आहे इहे जेका जाली लिस्ट बोकस कई वई आहे इनखे रद्द कयो वञे जेके हक़ सच जेके जाला आहिनि जिन सॼी ज़िंदगी पार्टी कनी आहे उनजा नाला शामिल कया वञनि असां सां सरवरी नाइंसाफ़ी आहे पार्टी जो को प्रोग्राम हुजे बुक पियो आहे जनरल सेक्रेटरीट तव्हां चेक कयो हर मीटिंग हुजे हर प्रोग्राम हुजे असांजो सयूं लॻी वञनि असां प्रोग्राम अटेंड कयो आहे योम तासीस हुजे 18 अक्टूबर प्रोग्राम हुजे या लांगमार इस्लामाबाद हुयो त 10 ॾींहं असां हुयासीं पंहिंजे पुटनि खे बि कोन वठी वियो तालके सदर असां हुते हुयासीं असां पंहिंजी जान में पार्टी लाइ सदाई साथ ॾिनो आहे पर असां सां वॾो इंतिहा ज़ुल्म कयो आहे असां आला टेलर खे नौजवान चेयरमैन बिलाल भुट्टो साहिब खे असीं अदीब बिलाल डाबर साहिब खे असीं सदर साहिब इस्लाम जमहूर सदर जना आसफल दर साहिब खे असीं नौजवान ज़िले दादू सदर पीर बुजुर्ग साहिब खे ऐं पंहिंजे असीं तकड़ी चूंडियल नुमाइंदा MP MN खे गुज़ारिश कयूं था साईं हिन जाली लिस्ट खे रद्द कयो वञे जेके वर्कर जिन पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे पार्टी खे उनजा नाला शामिल कया वञनि असांखे रोज़गार ॾिनो वञे ॿी सूरत में असां बुख हड़ताल ते वेंदासीं असां रोडनि ते ईंदासीं जेको असांजो हक़ आहे कंहिं बि 15 यूसियुनि सर 15 यूसियुनि में तव्हां जांच कयो त हिकु बि यूसी सदर जो नालो कोन्हे न की जनरल सेक्रेटरी आहे नई जेके सीनियर वर्कर आहिनि सभिनी खे मुकमल नज़रअंदाज कयो आहे मनपसंदि जा नाला ॾिना विया आहिनि जेका असां सां वॾी ज़्यादती आहे शफ़ी मोहम्मद मसइलो इहो आहे त मां यूनियन काउंसिल मिठे बोर्ड जो प्रेसिडेंट सदर पार्टी में जी असां 83 में जॾहिं तारीख़ हली त मुंहिंजो वाल साहब MRD तारीख़ में 12 में सज़ा लॻी मूं पढ़ाई छॾे धिके स्टार्ट पढ़ाई करे मां पतासीं असां पढ़ाई छॾी थी नौकरी न कईसीं असीं पार्टी में आहियूं उन असीं राज भाग वारा आहियूं तक़रीबन मुंहिंजो 600 पंहिंजो जिज बिरादरी जो वोट आहे उन खां पोइ मां यकीन सां चवां थो त अॼु ताणी मूंखे हिकिड़ी नौकरी न मिली आहे मुंहिंजा पुट हींअर जेके आहिनि मज़दूर था कनि असांखे आसरा ॾींदा रहिया तनज़ीमूं अॼु थाजूं सुभाणे असांखे कोन मिलियूं अने हा UC ककड़ जो सदर मां 83 खां वठी पार्टी में कमु कयो आहे ऐं असांखे का बि नौकरी हिनमहिल ताईं न मिली आहे जे तनज़ीम जे तरफ़ां 4 दफ़ा कोटा हली आहे 4 दफ़ा असांखे न मिली आहे ऐं उन खां पोइ असां तालके सां एजाज़ चालियो हाणे उन पंहिंजे ख़ानदान जा 12 माण्हू ॾिना आहिनि पंहिंजे ख़ानदान जा असांजो को बि नालो न आहे असां एहतजाज कयूं था सेक्रेटरी यूनियन काउंसिल गोसो 1986 खां मां पार्टी में कमु कयां थो ऐं मां पार्टी जे लाइ सोशल मीडिया में भरां थो मां का बि एहतजाज धरणो को बि न घुसायो आहे मोहतरमा ते हमिलो थियो कराची त असां हुते मौजूदु हुआसीं ऐं मूंखां तालके सदर एजाज़ चांडे खिरपुर नाथन शाह जो तालके सदर मूंखां फाइल वरिता आहिनि फाइल वठी मूंखे चई बसि ठीकु आहे तूं ओके हीअ बसि हाणे तूं टेंशन न कर तोखे ॾींदासीं ऐं तुंहिंजे पंहिंजो सदर जे तरफ़ खां तोखां नालो वठूं था मां चयो चलो ठीकु आहे उन में मुंहिंजे सदर बसि करे वियो मुंहिंजो इन्फॉर्म में नालो हिकिड़ो ॾींहुं बसि असांजे जनरल सेक्रेटरी खे ॾेई उन जे बावजूदि हींअर जेका लिस्ट जारी थी आहे उन में तालके सदर पंहिंजे घर जा भाती माण्हू ज़ुल्म कयो आहे 12 माण्हू ॾिनासीं छा असां ज़िंदगी पार्टी खे ॾिनी आहे ऐं मुंहिंजी पंहिंजी बैद जी पोलिंग ते जेतिरो जा उमेदवार आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में मां पाण बीहां माण्हू ॿाहिरि कढां एजेंट मां पंहिंजा विहारियां को माण्हू एजेंट विहण जे लाइ तयारु न आहे मूं वारी पोलिंग ते पोइ बि असां सां एॾी नाजाइज़ी कोटा तालके सदर खे 45 नौकरियूं मिलियल आहिनि 45 हुनखे नौकरियूं मिलियल आहिनि ऐं उन में बि चंद के वर्कर आहिनि तक़रीबन UC जा उहिदेदार सदर जनरल सेक्रेटरी उन्हनि कंहिंजो बि नालो कोन्हे